अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा शिरोज खान रुखसार बेगम ऐं शामिर खे झुकाइण में कामयाब थी वेंदो। छा रेस बिजार खान शामिर जे इरादनि ताईं पहुची वेंदो। छा सोडा हाणे तमामु जल्द बानो जो प्लान कंदो इन बिजार खान खां। छा मल्हार पंहिंजे भाउ जो प्लान कंदो इन बिजार खान खां। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शिरोज खान जेको आहे रुखसार बेगम ऐं शामिर खे विढ़ाइण जी पूरी कोशिश कंदो। त रुखसार बेगम जी पाड़ू कढाइण में कोशिश कंदो। बहरहाल अॻिते हली शामिर इन जा बि पाड़ पटे छॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बिजार खान शामिर जे इरादा पहुचण ताईं घणी खां घणी कोशिश कंदो ऐं पंहिंजा माण्हू मोकिलींदो ऐं माण्हू हर कंहिं खां शामिर जो ॾस पुछंदा उन जे वेझो केरु आहे। बहरहाल हाली फ़िलहाल उन्हनि खे ॾस केर बि न ॾींदो, त उन्हनि जे इरादनि ताईं हाली फ़िलहाल पहुची कोन सघंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो थोड़ा सोचींदो त अगरि जेकॾहिं मूं बानो जो प्लान कयो त पोइ अलाए कॾहिं बि मूंखे मयार न ॾींदी, उन जे करे मुंहिंजो भलो इन में आहे त मां साले जो मयार ई न थियां, पंहिंजी बानो जो प्लान कयां। अगरि जेकॾहिं हिन मूं बानो जो प्लान न कयो त पोइ अलाए जेको आहे मूंखे गदार सम्झंदो, उन जे करे जेतिरो जल्द थी सघे मां इन बानो जो प्लान कयां, मतिलबु त बिजार खान खे मारण जी कोशिश कयां। अगरि जेकॾहिं बिजार खान खे मारण में कामयाब थी वियुसि त पोइ अलाए मूंखे कॾहिं बि मयार न ॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शाह मुराद जेको आहे पंहिंजे पुट मल्हार खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं हाली फ़िलहाल पंहिंजी माउ जो प्लान कर, तूं इन बिजार खान खे पूरो कर। अगरि जेकॾहिं तूं इन बिजार खान खे न मारियो त पोइ आईंदा वरी असांजे ख़िलाफ़ थी वेंदो ऐं पोइ वरी असांखे मारण जी कोशिश कंदो। जेकॾहिं तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं पुराणियूं ॻाल्हियूं यादि करे ऐं तूं इन बिजार खान खे पूरो कर ऐं तूं पंहिंजो प्लान बि कर इन बिजार खान सां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बिजार खान शम्स खे ॻोल्हींदो। बहरहाल अॼुकल्ह शम्स उनखे नज़र बि कान ईंदी। पोइ अॻिते हली शम्स जॾहिं आज़ाद थींदो त पोइ शम्स जेको आहे सारो कमु बिजार खान खे चवंदो बिजार खान तूं इहो मुंहिंजे लाइ सुठो न आहे कयो, तो मूंखे अगवा करे मतिलबु त सारो इल्ज़ाम बिजार खान जे मथां लॻाए छॾींदो। दोस्तों उमीद आहे कहाणी आई हूंदी, असांखे पसंदि, असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।